अदल कर एतराम अबे जो नेठ अबो बे अबो ओ चपा चुमियूं ॾियनि हिक ॿिए खे जॾहिं बाबो करे सॾिबो अदल कर एतराम अबे जो नेठ अबो बे अबो तोखे करायई केॾियूं बहारियूं ढोए पंहिंजे मथड़े ते तगारियूं तोखे करायई केॾियूं बहारियूं ढोए पंहिंजे मथड़े ते तगारियूं तोखे करायई केॾियूं बहारियूं ओ लोक समूरो लब जो लेकिन बाबो मिठो बेलबो अदल कर एतराम अबे जो नेठ अबो बे अबो अज तू असां जवान आहियूं पर ईअं जवानी ख़त्म थींदी पोढ़ा थींदासीं तोखे मूंखे भी पीर सन थियणो आहे लठ हथ में खण भी आशिक़ सादिक थो फरमाए त लठड़ी अॾे जॾ थींदुसि लाड़ो कावड़ मूं कोठीस कुराड़ो लठड़ी अॾे जॾ थींदुसि लाड़ो कावड़ मूं कोठीस कुराड़ो लठड़ी अॾे जॾ थींदुसि लाड़ो ओ चिड़बूं ॾींया छा बिचरी तब कॾहिं न काविड़बो अदल कर एतराम अबे जो नेठ अबो बे अबो मुझे आका फरमायो न उन जे आॾो क़ुरान करीम जो फरमान आहे त उफ बि न चओ यानी उन जे आॾो का अहिड़ी ॻाल्हि न कर जंहिंसां उन जी दिल आज़ारी थिए दिल खे तकलीफ़ पहुचे गणतियूं सूर गणी सिन आॾो सागो थधो बिखणी सिन आॾो गणतियूं सूर गणी सिन आॾो सागो थधो बिखणी सिन आॾो गणतियूं सूर गणी सिन आॾो अणलब शइ आज़ात अबे जी रमज़ में खुश रखबो अदल कर एतराम अबे जो नेठ अबो बे अबो कदुर अबे जो तन खां पुछा क्यों जन खां अबो नंढपिण में जुदा थियो कदुर अबे जो तन खां पुछा क्यों ओ जन खां अबो नंढपिण में जुदा थियो कदुर अबे जो तन खां पुछा क्यों ओ वालिद जन खां विछड़ी वने सो छोरो छिनो सॾिबो अदल कर एतराम अबे जो नेठ अबो बे अबो दुनिया जे अंदर मुझे अल्लाह करीम पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस में अब्बे अम्मा जो एतराम सेखारियो अब्बे अम्मा जो फरमान सेखारियो अब्बे अम्मा सां ज़िंदगी गुज़ारण जा तरीक़ा सेखारिया पर जेको अल्लाह जे क़ुरान ते अमल न कंदो आहे रसूलुल्लाह जे फरमान ते अमल न कंदो आहे उन्हीअ जो हशर हिन दुनिया में ई दुनिया वारा ॾिसंदा आहिनि पीर जा दुश्मन पिन दे ॾिठासीं वार ऐं छाती छिन दे ॾिठासीं पीर जा दुश्मन पिन दे ॾिठासीं वार ऐं छाती छिन दे ॾिठासीं पीर जा दुश्मन पिन दे ॾिठासीं ओ जियरे अज़ाब यो थने बाकी क़यामत में कुटबो अदल कर एतराम अबे जो नेठ अबो बे अबो दुनिया में जेकॾहिं तोखे रब खे राज़ी बनाइणो आहे अल्लाह जे हबीब खे राज़ी बनाइणो आहे त अब्बे ऐं अम्मा जो अदब कर एहतराम कर ख़िदमत कर छो मौला रखा थई गोल करे गुण माँ पीउ मंझ मिठाणन जामण मौला रखा थई गोल करे गुण हाय माँ पीउ मंझ मिठाणन जामण मौला रखा थई गोल करे गुण वात मिठो जे करणो
वठ बोवा अदल कर एतराम अबे जो नेठ अबो बे अबो यकीनन हजरत हाजी गुलाम नबी मैसर जे इन्हनि सिटुन वांगुर अल्लाह करीम जी ज़ात बाबरकात अबे जो मक़ाम ऐं मर्तबो निरालो कयो आहे त मदीने वारे शहनशाह बि उन जी अज़मत ऐं बुलंदी ॿुधाए छॾी आहे।